खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे सांगड़ रोड ते पठान कॉलोनी समेत ॿियनि कॉलोनियुनि में बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सभिनीनि खे चयो को बि इंतज़ाम हिते असां वटि न आयो आहे। असांखे 4 महीना थी विया आहिनि हली हली टोन जा असां चकर लॻाए भई अॼु टीओमो कोन्हे, अॼु टीओमो बदिली थी वियो आहे। बिने असांखे तंग कंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं, ॿारला वठी केॾांहुं वञूं, रोड ब्लॉक कंदासीं। जेको आहे त असांखे को बि इंतज़ाम आहे, पुछण न आई आहे। मशीन ॾिनी आहे त हीअ भंगी बि हेराफेरी करे मशीन चोरी करे था खणी विया आहिनि राति जे टाइम। असांखे मशीन बि न ॾेई वई आहे। हाणे चवंदा त तव्हां घर छो वरितो आहे? घर त असां 50 साल जा वेठल आहियूं, त जॾहिं खिपरो न ठहियो उन टाइम जा असीं वेठल आहियूं। सर यही रास्ता, ये मेन रास्ता है सर, यही हमारा रास्ता है। ये भाई हैं सर, वजू नाम है इनका, और ये इनका घर है सर। आपने देखा है, ये विज़िट किया है आपने सर। इनका पूरा घर डूबा है सर। बरसात को तकरीबन सर 4 महीने हो गए सर। हम बेघर हैं सर, मजदूर आदमी है सर, 200 कमाने वाले 200 खाने वाले सर। रक्षा चलाते हैं कोई सर, मैं मजदूरी करता हूँ और तो कुछ नहीं सर। यहाँ पे कोई इंतज़ामिया नहीं है सर। हम टाउन कमेटी में सर चक्कर लगा के ठग गए, कोई बात सुनने को लिए तैयार नहीं है। और लालशाह है जो टाउन वाला, वो कहता है कि आपने यहाँ पे घर क्यों लिया है। खुद बोलता है कि आपने यहाँ पे घर क्यों लिया है, इस गड्ढे में आपने घर क्यों लिया है, किसने बोला आपको इसमें घर लो। हंगामी बुनियादनि ते पाणी खे निकाल कयो वञे, जीअं इलाइक़े वासी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।